महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह हुननि जो हिकिड़ो ग़ुलाम हूंदो हुयो जंहिंजो नालो मुहम्मद नाले सां ग़ुलाम हुयो, ख़िदमत कंदो हुयो। उन्हनि खे सॾु कंदा हुया जॾहिं बि त मुहम्मद चई करे सॾु कंदा हुआ। लेकिन हिकिड़े दफ़े साम्हूं वेठो आहे ऐं सॾु कयईंसि ताजुद्दीन जे नाले सां सॾु कयईंसि। पोइ वेझो आयो, उनखे फलाणो कमु ॾसी हलियो वियो। 2-3 ॾींहं बाद में उहो ग़ुलाम न पियो अचे। सुल्तान महमूद गज़नवी पुछा कई त मुंहिंजो जेको ग़ुलाम आहे फलाणो ख़िदमतगार मुहम्मद नाले सां कोन थो अचे छो? उनखे घुराए वियो। जॾहिं सुल्तान महमूद गज़नवी जे साम्हूं बीठो, सुल्तान महमूद गज़नवी पुछा कई त छो न पियो अची 2-3 ॾींहंनि खां? चई साईं, मां उन ॾींहुं जेको तव्हां मुंहिंजो नालो न वरितो ऐं मूंखे तव्हां ताजुद्दीन जे नाले सां सॾु कयो त मां सम्झो शायदि तव्हां मुंहिंजो नालो वठंदा हुयो, अॼु मूंखां नाराज़ आहियो, तंहिंजे करे तव्हांजी नाराज़गी हुई, मां तव्हांजे साम्हूं न पियो अचां। सुल्तान महमूद गज़नवी जो तव्हां अदब ॾिसो। सुल्तान महमूद गज़नवी फरमाए थो त मां उन ॾींहुं जॾहिं बि मां तुंहिंजो नालो वठंदो आहियां, छो त तुंहिंजो नालो मुंहिंजे सरदार मुंहिंजे नबी मुहम्मद जो नालो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुहम्मद, मां तुंहिंजो नालो वठंदो आहियां जॾहिं बि, छो त मां पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि पंहिंजे सरदार मुहम्मद मुस्तफ़ा जो नालो बग़ैर वुज़ू जे नाहे वरितो ऐं उन ॾींहुं मूंखे वुज़ू न हुयो। मां इहा ॻाल्हि गवारा न कई त मां पंहिंजे सरदार, पंहिंजे पैगंबर, पंहिंजे नबी मुहम्मद मुस्तफ़ा जो नालो जेको हिन वक़्तु तुंहिंजो नालो आहे मुहम्मद वठां ऐं सुल्तान महमूद गज़नवी खे वुज़ू न हुजे। मां इहा ॻाल्हि गवारा न कई। मां इन जे करे तोखे ताजुद्दीन जे नाले सां सॾु कयो। मां तोखां नाराज़ न आहियां। त एॾो वॾो अदब ऐं अख़लाक़ उन्हनि जे अंदरि हुयो जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो तोड़े जो वक़्त जा बादशाह आहिनि, लेकिन उहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुबारक नालो बग़ैर वुज़ू जे बि कोन वठंदा, बग़ैर वुज़ू जे नालो बि न वठंदा हुया। इहो अदब ऐं अख़लाक़ आहे। अदब एॾो वॾो हुजणु घुरिजे, एॾो वॾो अदब हुजणु घुरिजे, तॾहिं तव्हां असां कुझु पिराए सघूं था, तॾहिं पिराए सघूं था। जेसीं ताईं असां ऐं तव्हां पंहिंजे उस्ताद जे साम्हूं पाण खे हक़ीर न सम्झूं, तेसि ताईं कुझु कोन पिराए सघंदासीं। उस्ताद इमाम, हुन जे साम्हूं पाण खे कुझु बि न सम्झूं। उस्ताद आहे। उस्ताद जे साम्हूं जेतिरो माण्हू पाण खे घटि सम्झंदो उहो ओॾो वॾो पिराईंदो। जेको उस्ताद जे साम्हूं अॻिते वधण जी कोशिशि कंदो ऐं पाण खे घणो कुझु ज़ाहिर करण जी कोशिशि कंदो, उहो एॾो वॾो न पिराए सघंदो जेतिरो उहो तालिब इल्म, उहो शागिर्द पिराईंदो जेको उस्ताद जो अदब रखंदो ऐं उस्ताद जे साम्हूं पाण खे कुझु बि न सम्झंदो। इहो शागिर्द ईअं सम्झो, यकीन कयो त मथे पहुचंदो। ऐं उस्तादनि वरी उस्तादनि जूं दुआऊं बि अॻी वेंदियूं आहिनि। उस्ताद ऐं अबे अम्मा जी दुआ, इहा यकीन कयो दुनिया में बि इहा तव्हां असां साम्हूं ॾिसी सघूं था। पीउ ऐं माउ जॾहिं दुआ कनि न, तव्हां असां दुनिया में बि ॾिसी सघूं था उन जो असर ऐं समर। ईअं ई जेको उस्ताद आहे, उहो उस्ताद जेकॾहिं दुआ कंदो आहे त उन उस्ताद जी दुआ जो समर ऐं असर दुनिया में तव्हां ॾिसी सघो था। तव्हांखे मां हिन जो वाक़ियो ॿुधायां। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जा केतिरा ई शागिर्द थी गुज़रिया आहिनि। उन्हनि में हिकिड़ो शागिर्द आहे इमाम याक़ूब, जेको मशहूरु आहे अबू यूसुफ जे नाले सां। काज़ी अबू यूसुफ, काज़ी उल क़ुज़ात अबू यूसुफ, चीफ जस्टिस उन वक़्त जो अबू यूसुफ इमाम साहब जो शागिर्द आहे। यतीम हुयो नंढपिण में। उनजी माउ उनखे कंहिं घरनि में मोकिलींदी हुई त वञी करे कुझु ख़िदमत कर, त जीअं शाम जो कुझु मिले त वरी घर जो कुझु चूल्हो ॿरे। जॾहिं माउ पंहिंजी मोकिले इमाम अबू यूसुफ खे वञी कमा, उहो वरी फेरो ॾेई अबू हनीफ़े जे दरसगाह में सबक़ु वेठो पढ़े। इमाम साहब बि पढ़ाए पियो, छो त अबू यूसुफ वॾो होशियारु तालिब हुयो, वॾो होशियारु शागिर्द हुयो। इमाम साहब उन्हनि खे पढ़ाइनि पिया, वॾे शौक़ सां पढ़ाइनि पिया। हिकिड़े दफ़े उन्हनि जी माउ आई इमाम अबू यूसुफ जी, अची करे चवणु लॻी इमाम अबू हनीफ़ा खे, अबू हनीफ़ा तूं वॾो आलिम आहीं, अल्लाह तुंहिंजी वॾी इज़त कई आहे, तो वटि हज़ारे माण्हू अची पढ़नि था, तोखां इल्मु सिखनि था, तो वटि सभु कुझु आहे, लेकिन मां बेवा आहियां। मूंखे इहो हिकिड़ो ई पुटु आहे याक़ूब नाले सां, हिकिड़ो ई पुटु आहे जेको यतीम बि आहे ऐं असां वटि कुझु बि कोन्हे, गुरबत आहे। तंहिंजे करे मां इनखे मोकिलींदी आहियां त कमाए वञी ऐं इहो तुंहिंजी मजलिस में अची वेही सबक़ु पढ़ंदो आहे। तंहिंजे करे इनखे न पढ़ा त कुझु असांजो घर जो ख़र्चु हले। जेकॾहिं पढ़ी वियो त पोइ छा थींदो भला? आलिम ऐं मौलवी थियो त पोइ छा कंदो?
जेकॾहिं दुनियादार थी पियो कुझु कमाईंदो, कुझु ताजिर थी पियो त कुझु असांजो कमु थींदो, मौलवी आलिम थी पियो त तव्हां वांगुरु पढ़ाईंदो बि छा कंदो। उन पोड़ी अम्मा ईअं चयो। हज़रत इमाम साहब रहमतुल्लाह अलैह, छो त इमाम आज़म अबू हनीफ़ा पंहिंजे वक़्त जा वली बुज़ुर्ग हुया, एॾा वॾा आलिम ऐं परहेज़गार हुया। इमाम साहब सम्झनि पिया त अबू यूसुफ केॾो वॾो उन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त अकुल ऐं इल्मु रखियो आहे, केॾी वॾी सलाहियत रखी आहे जो ही वक़्त जो वॾो आलिम थी सघे थो। ऐं चवणु लॻो इमाम साहब उन पोड़ी अम्मा खे त तुंहिंजो जेको पुटु आहे याक़ूब, हे उहो अथई जॾहिं वॾो थियो त मां अबू हनीफ़ा जी दुआ आहे वक़्त जा हुकुमरान हिन खे पंहिंजे हथनि सां पिस्ता ऐं बादाम खाराईंदा। हे अबू हनीफ़ा जी दुआ अथई। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह पंहिंजे उन शागिर्द ते महिनत कई। इमाम आज़म जो माया नाज़ शागिर्द, जेको ईअं सम्झो फ़िक़े हनफ़ी जे किताबनि जी सूंहं, इमाम आज़म खां पोइ इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैह जॾहिं वॾो थियो, उन वक़्त में वक़्त जो बादशाह हारून रशीद जॾहिं ईंदो हो त इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैह काज़ी उल क़ुज़्ज़ात जे ईअं सम्झो उहिदे ते फ़ाइज़ आहे ऐं सबक़ पियो थो पढ़ाए। इन वक़्त में जेको हारून रशीद आहे बादशाह, उहो आयो ऐं पिस्ता ऐं बादाम खणी आयो, हलवो खणी आयो, बहितरीन क़िस्म जी ग़िज़ा खणी आयो, अची इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैह जे साम्हूं वेही ऐं चवणु लॻो, अबू यूसुफ, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां वक़्त जो बादशाह पंहिंजे हथनि सां तव्हांखे खारायां, मुंहिंजी ख़्वाहिश आहे। इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैह जॾहिं ॾिठो त मुंहिंजे उस्ताद जी दुआ हुई जॾहिं मां नंढड़ो हुयुमि, इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैह जे अखियुनि में पाणी अची वियो। हज़रत हारून रशीद बादशाह चवणु लॻो, शायदि का ग़लती थी आहे मूंखां। हज़रत इमाम अबू यूसुफ चवणु लॻो, कॾहिं बि न, बल्कि मूंखे मुंहिंजे उस्ताद जी दुआ यादि अची वई, थोरे जो देरि सां, लेकिन मुंहिंजे उस्ताद जी दुआ आहे जेका अॼु ज़रूरु क़बूल थी चुकी आहे। हे मुंहिंजे उस्तादनि जी दुआऊं हुयूं। तंहिंजे करे असां ई तव्हां सभु मुस्लमान शागिर्द आहियूं, केतिरी बि उमिरि छो न हुजे, शागिर्द आहियूं असां। छो त अल्लाह जे रसूल फरमायो, कुन आलिमन औ मुतअल्लिमन, या त आलिम थियो, आलिम बि जेको बि जेतिरो आलिम हुजे पर पोइ बि शागिर्द आहे, दीन जो तालिब आहे, वरी बि ज़ाहिर आहे दीनी मसाइल जे अंदरि कंहिं न कंहिं खां वरी बि उहो तालीम वठंदो, कंहिं न कंहिं मसइले जे अंदरि सिखंदो। तंहिंजे करे दुनिया जा सभई असां मोमिन मुस्लमान शागिर्द आहियूं। जॾहिं शागिर्द आहियूं ऐं जंहिं वटि असां पंहिंजी तालीम हासिल कयूं था त उन्हीअ खे पंहिंजे अबे अम्मा जो मक़ाम ऐं मर्तबो ॾियूं, यानी उनजो एॾो वॾो एतिराम कयूं। मां अर्ज़ु कयो न, जेको पंहिंजे उस्ताद जे साम्हूं, शागिर्द पंहिंजे उस्ताद जे साम्हूं पाण खे कुझु बि न सम्झे, घटि सम्झे, यकीन ॼाणियो इहो इंतिहाई मक़ामनि ऐं दर्जनि ते पहुचंदो, वॾे मक़ाम ते पहुचंदो। हा, तंहिंजे करे जेको आहे सो महिनतुनि सां गॾोगॾु उस्तादनि जो अदब ऐं एतिराम ऐं उन्हनि जी दुआउनि जी ज़रूरत आहे। महिनतूं त ज़रूरी आहिनि, महिनत त ज़रूरी आहे, लेकिन महिनत सां गॾोगॾु कंहिं बि इदारे में छो न आहे, सिर्फ़ु मदारिस में न, स्कूल ऐं कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि में बि जेके तालिब इल्म शागिर्द पढ़नि था, उन्हनि जे लाइ बि ज़रूरी आहे। जेको मसनद ते बीही पढ़ाए थो, तोखां वधीक आहे, तूं पढ़ी थो, हो पढ़ाए थो। पढ़ण वारो शागिर्द ऐं तालिब आहे, पढ़ाइण वारो उस्ताद ऐं मुअल्लिम आहे। तंहिंजे करे जेको पढ़ाए थो, उन पढ़ाइण वारे जो दर्जो ऐं मक़ाम आहे। तंहिंजे करे उन जो एहतराम ज़रूरी आहे। अरस्तु ॿुधो आहे? अरस्ता तालीस अरस्तु, इहे तव्हां ॿुधा हूंदा, सभिनी असांजे मदारिस में पढ़ायो वेंदो आहे, मंतिक जे किताबनि में, स्कूलनि में पढ़ायो थो वञे, साइंस वग़ैरह में। अरस्तु जो जेको आहे उहो उस्ताद आहे सिकंदर आज़म जो। सिकंदर आज़म जेको बादशाह गुज़रियो आहे, सिकंदर आज़म जो उस्ताद आहे अरस्तु, जंहिंखे ईअं सम्झो अरस्ता तालीस बि चयो वेंदो आहे। अरस्तु हिकिड़े दफ़े शागिर्द ऐं उस्ताद ॿई, सिकंदर आज़म ऐं उन्हनि जो उस्ताद अरस्तु, ॿई ॼणा गॾु वञनि पिया, कंहिं दरिया जे भरिसां गुज़रिया, कंहिं नहर ते आया। अरस्तु चवणु लॻो, तूं बादशाह आहीं वक़्त जो, तोड़े जो मुंहिंजो शागिर्द आहीं, लेकिन पहिरियों मां दरिया मां पार थी वञा त पोइ तूं उन रस्ते सां अचिजांइ। ज़ाहिर आहे ख़बर पवंदी त रस्तो कहिड़ो साफ़ आहे। शागिर्द जेको आहे सिकंदर आज़म बादशाह, उन चयो, न, पहिरियों मां वेंदुसि, तूं हिते बीह उस्ताद साहब, उहो बीठा, अरस्तु ते बीठा, हे दरिया पार करे अॻिते हलियो वियो। उस्ताद खे अर्ज़ु कई, साईं इहो ई रस्तो वठी अचो, हे साफ़ रस्तो आहे दरिया जे अंदरि। उस्ताद बि टपी आयो अॻिते। उस्ताद अरस्तु पुछा कई त सिकंदर आज़म, तूं बादशाह आहीं, पहिरियों मां अचां त बहितर हुयो, पर तूं छो आहीं? चई, साईं
मां इन जे करे पहिरियों आयुमि त मां इन दरिया में पहिरियों टपां। जेकॾहिं मां ॿुॾियुमि त कोई मसइलो कोन्हे, छो त मुंहिंजो उस्तादु अरस्तु आहे। मां सिकंदर आज़म जहिड़ा हज़ारे पैदा करे सघे थो, पर जेकॾहिं सिकंदर आज़म जो उस्तादु जेको अरस्तु आहे ॿुॾी पियो ऐं मरी वियो ऐं ख़तमु थी वियो, त मां सिकंदर आज़म हिकिड़ो बि कोन पैदा करे सघंदुसि ओड़ो, छो त सिकंदर आज़म जो उस्तादु आहे अरस्तु। उस्ताद जो एॾो वॾो मक़ाम आहे, वरी शागिर्दनि जो बि एॾो वॾो मक़ाम आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो? फरमायो इन्नमा बुइस्तु मुअल्लिमन, अल्लाह ताला मूंखे उस्ताद बणाए मोकिलियो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे उस्ताद बणाए मोकिलियो आहे। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उस्तादी जो हक़ अदा करे ॾेखारियो, उस्तादी जो हक़ अदा कयो। वरी सहाबा शागिर्दी जो हक़ अदा कयो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उस्ताद आहिनि। हज़रत अनस इब्न मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूल आहे। 10 साल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि पढ़ियो आहे, 10 साल ख़िदमत कई आहे, पढ़ियो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत अनस फरमाए थो, मां अल्लाह जे रसूल वटि 10 साल पढ़ियुमि ऐं ख़िदमत कई। मूंखे यादि न आहे त मुंहिंजी कंहिं ग़लती ते मुंहिंजे उस्ताद मुहम्मद मुस्तफ़ा कॾहिं मूंखे दड़को ॾिनो हुजे या मार ॾिनी हुजे, मूंखे कॾहिं बि ख़बर न आहे, यादि न आहे। या ईअं थियो हुजे त मुंहिंजो कोई कमु हुजे, अल्लाह जे रसूल फरमायो हुजे, मूंखां विसरी वियो ऐं बाद में अचां त मूंखे मयार अचनि त मुंहिंजो कमु बि न करे सघे, छो त हू उस्ताद हुया ऐं उस्ताद जे वॾे मक़ाम ते पहुतल हुया। वरी सहाबा शागिर्द हुया ऐं शागिर्दनि जे वॾे मक़ाम ते सहाबा पहुतल हुया। जो जेकॾहिं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम करे वेही रहो त अब्दुल्लाह इब्न मसऊद हिकिड़ो पेर अॻिते हिकिड़ो पोइते उते ई वेही रहे, पेर पंहिंजो अॻिते बि न करे, छो त उस्ताद जो हुकुम साम्हूं अची वियो आहे, इते ई वेहणो आहे। त उस्ताद ऐं शागिर्द जो वॾो मर्तबो ऐं मक़ाम आहे। हिन वक़्त खे तव्हां ॾिसो तालीम जे अंदरि केॾो वॾो फ़र्क़ु अची वियो आहे, घणो फ़र्क़ु अची वियो आहे। मयारी तालीम ख़तमु थींदी थी वञे। मदारिस में बि हालति इहा आहे त स्कूलनि में बि इहो हाल आहे। वॾे में वॾा ख़र्च आहिनि स्कूलनि ते, यूनिवर्सिटियुनि ते, मदारिस जे अंदरि ख़र्च आहिनि, लेकिन उहा जेका तालीम हुजणु घुरिजे उहा कान थी नज़र अचे। इन जो वॾो सबबु इहो आहे त जेके शागिर्द आहिनि उन्हनि शागिर्दनि में हिकु महिनत कान्हे ऐं ॿियो त अदब कोन्हे को, उस्ताद जो अदब कोन्हे को। हालति इहा आहे जेकॾहिं कोई उस्ताद कंहिं क्लास में शागिर्द खे कोई जेकॾहिं सज़ा ॾींदो, सख़्ती कंदो, ॿाहिरि निकिरंदो त शागिर्द अहिड़ा अॼुकल्ह जा जो पाण खे कामरेड सम्झंदा, साईं इन उस्ताद सां विढ़ंदा, इन उस्ताद खे मारींदा। पोइ इहे शागिर्द वॾा थी करे छा कंदा? इहे शागिर्द छा प्रोफेसर थींदा, छा वॾा थी डॉक्टर थींदा, छा वॾा थी आलिम ऐं मुहद्दिस ऐं मुफ़क्किर थींदा? इहे कुझु बि नथा थी सघनि। जंहिंजे दिलि जे अंदरि उस्ताद जी अज़मत कान्हे, जंहिंजे दिलि जे अंदरि उस्ताद जो एतिराम कोन्हे, यकीन ॼाणियो दुनिया में तरक़ी कोन करे सघंदो। दुनिया में उहो ई माण्हू तरक़ी करे सघे थो, उहो ई माण्हू मंज़िलूं माणे सघे थो, उहो ई माण्हू दुनिया जे आला उहिदनि ऐं मक़ामनि ते, दुनिया आख़िरत जे मक़ामनि ते पहुची सघे थो, जेको उस्ताद खे उस्ताद सम्झे, जेको उस्तादनि खे उस्ताद सम्झे। तंहिंजे करे इन्हनि जी ज़रूरत आहे। ख़लीफ़ो हारून रशीद जेको बादशाह गुज़रियो आहे, इहो इल्मु दोस्त बादशाह हुयो, इहो वॾो इल्मु दोस्त बादशाह हुयो। जेके बि इल्म वारा वॾो क़दुरु कंदो हो उन्हनि जो। पंहिंजे पुट खे छॾियईं कंहिं उस्ताद वटि पढ़ण जे लाइ। उस्ताद वटि उनजो पुटु आहे, पढ़े थो। जॾहिं ॿाहिरि निकितो ख़लीफ़ो हारून रशीद बादशाह ॾिठई त मुंहिंजो पुटु जेको आहे उस्ताद खे पियो थो वुज़ू कराए, उस्ताद वुज़ू थो करे, कोरो खणी बीठो आहे, पाणी पियो थो वारे, बादशाह वक़्त जो पुटु आहे। ख़लीफ़ो हारून रशीद पंहिंजे पुट खे घुरायो। माण्हुनि सम्झो त शायदि इहो उस्ताद हाणे ख़तमु थी वियो। अॼुकल्ह जी कंहिं MPA MN जो कोई पुटु कंहिं उस्ताद जे हथ दोराईंदो? कॾहिं बि कोन्हनि खे, छो त उहा पीउ माउ जी तरबियत ई कान्हे का। उस्ताद जी अज़मत पीउ ऐं माउ सेखारींदो आहे। जॾहिं घरनि में पीउ ऐं माउ असांखे सम्झाईंदा त उस्ताद उस्ताद आहे, उस्ताद जे कॾहिं साम्हूं न आहे थियणो, तॾहिं दिलि में अज़मत पैदा थींदी। ख़लीफ़ो हारून रशीद पंहिंजे पुट खे घुरायो। माण्हुनि सम्झो त शायदि हाणे उस्ताद खे सज़ा मिलंदी, जो मां तोखे पंहिंजो पुटु बादशाह चवंदो ॾिनुमि पढ़ाइण जे लाइ, तूं पियो थो वुज़ू कराई उन खां। पंहिंजे पुट खे ख़लीफ़ो हारून रशीद चवणु लॻो, मूंखे इंतिहाई अफ़सोस ऐं ॾुख आहे, रब करीम तोखे 2 हथ ॾिना आहिनि, हिकिड़े हथ सां वुज़ू कराई, ॿिए हथ सां उस्ताद जा पेर धोई। तोखे अल्लाह 2 हथ ॾिना आहिनि मुंहिंजा पुट। ख़लीफ़ो हारून रशीद थो चवे, तोखे मुंहिंजे रब करीम 2 हथ ॾिना आहिनि, ॿिन्ही हथनि सां कोरे जो पाणी पियो हारी ऐं उस्ताद पंहिंजा पेर धोए पियो। तो में एतिरो हयाउ कोन आयो
त उस्ताद तुंहिंजो आहे, तूं पाणी हिकिड़े हथ सां हारीं ॿिए हथ सां उस्ताद जा पेर धोईं। हे वक़्त जो ख़लीफ़ो बादशाह हारून रशीद आहे। हे उन्हनि जा लफ़्ज़ आहिनि। हे अॼुकल्ह जे दौर जी अकासी कनि था। अॼुकल्ह बि जेकॾहिं पिराइणो आहे त पोइ ईअं ई पिराए सघिजे थो, ईअं ई पिराए सघिजे थो। छो त अदीन कुल्लु अदब, दीन हुजे अदब न हुजे त पोइ दीन न आहे, पर जे दीन बि आहे अदब बि आहे त पोइ सभु कुझु आहे। अदीन कुल्लु अदबुन, दीन सॼो अदब आहे। अल्लाह जे रसूल फरमायो लैस मिन्ना मल्लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना। फरमायो उहो इंसान मां मुहम्मद जी जमात मां ई न आहे जेको इंसान असांजे नंढनि ॿारनि जे मथां शफ़क़त न करे। उस्ताद हुजे वॾो हुजे ऐं नंढनि ते शफ़क़त न करे, इहो त वरी उस्ताद ई न आहे। उस्ताद जो त मक़ाम आहे, लेकिन उस्ताद बि हुजे ऐं वरी पंहिंजे शागिर्दनि ते शफ़क़त ऐं उन्हनि सां मुहबत न करे, ख़ैर ख़्वाही न करे, त पोइ इहो उस्ताद बि न आहे। फरमायूं वलम युवक्किर कबीरना, जेको वरी नंढो हुजे ऐं पंहिंजे वॾे जी इज़त ऐं एहतराम न करे त पोइ इहो बि असां मां न आहे। मां तव्हांजे साम्हूं हदीस पढ़ी, अल्लाह जे रसूल फरमायो अला ख़बरदार कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। फरमायूं ख़बरदार थी वञो, होशियार थियो, तव्हां सभु जो सभु धना रहो। सोली सिंधी जी माना कयां, हक़ीक़ी माना बि इहा आहे सिंधी जी, तव्हां सभु धना रहियो, क़यामत जे ॾींहुं तव्हां खां तव्हांजे धन जे बारे में पुछा थींदी। तव्हां जेकॾहिं पीउ ऐं माउ आहियो, तव्हां खां पंहिंजे औलाद जी पुछा थींदी त पंहिंजे औलाद खे केतिरो अदब सेखारियो। जेकॾहिं तव्हां उस्ताद आहियो, तव्हां खां पुछा थींदी त पंहिंजे शागिर्दनि खे केतिरो अदब सेखारियो। जेकॾहिं तव्हां वक़्त जा लीडर आहियो, जेकॾहिं तव्हां वक़्त जा ईअं सम्झो क़ाइद ऐं अॻवान आहियो, तव्हां खां पुछा थींदी तव्हां पंहिंजे कारकुन ऐं पंहिंजे मातहतनि खे दीन इस्लाम ते केतिरो हलायो, केतिरो अदब ऐं अख़लाक सेखारियो। अॼुकल्ह अहिड़ी हालत आहे जो वॾनि में अख़लाक उस्ताद जेके अॻवान उन्हनि जो ई हाल पूरो आहे त पोइ हेठियुनि में काॾे अदब ऐं अख़लाक अचे। हालत इहा आहे जेके हुकुमरान आहिनि, हालांकि हुकुमराननि जी दिलि एॾी त वॾी हुजणु घुरिजे जो दुनिया जे उन में वॾियूं उहे तक दुनिया बर्दाश्त कनि इहे सभु। लेकिन हाल आहे कॾहिं कॾहिं असां टीचर अगरि को एहतिजाज कनि त इहे बि त कंहिं उस्तादनि जा शागिर्द आहिनि जेके हुकुमरान थी वेठा आहिनि। पोइ छा आहिनि साईं, प्रेशर वारो पाणी हेठों ॾींहुं उस्ताद वधे खणंदा। हे साईं हे उस्तादनि जो एहतराम आहे सिंध जे अंदरि। असां पोइ तॾहिं त हालत अहिड़ी थी वई आहे सिंध जी, जो सिंध मां ईअं सम्झो त अहिड़ी का घिटी ॾेखारियो जंहिं घिटी में जिहालत न पहुती हुजे। हर घर जे अंदरि जिहालत पहुची चुकी आहे, हर घर जे अंदरि ईअं सम्झो ऊंदहि थी वई आहे। तंहिंजे करे असां तव्हांखे इहे इल्म जा बाब ऐं रोशनियूं ॿीहर करणियूं पवंदियूं। इहे सभु तॾहिं थी सघनि था जॾहिं असां में अदब ऐं अख़लाक ईंदो। अल्लाह जे रसूल फरमायो, अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, पाण खे बि जहन्नम खां बचायो, पंहिंजे औलाद खे बि जहन्नम खां बचायो, पंहिंजे घर वारनि खे बि जहन्नम खां बचायो। तंहिंजे करे पंहिंजे औलाद जी तरबियत इहा तव्हां असांजे मथां ज़रूरी आहे। पंहिंजे औलाद जो अदब ऐं अख़लाक इहो घर हूंदो आहे, घर जो माहौल हूंदो आहे जेको औलाद खे तरबियत कंदो आहे। उस्ताद तालीम ॾींदो, तरबियत बि कनि था, उस्ताद महिनतूं कनि था, लेकिन सभ खां पहिरीं जेका ईअं सम्झो दर्सगाह आहे उहा पीउ ऐं माउ आहिनि। जेकॾहिं पीउ ऐं माउ में अदब अख़लाक न हूंदो त पोइ वरी औलाद बि ओड़ो थींदो। असांजी हालत इहा आहे, तव्हां असां निकिरंदा आहियूं ॿाहिरि घिटी में त पोइ मुस्लमान साईं कलमे पाइण वारा नाली ते वेहंदा आहिनि ऐं पोइ पेशाब पिया कंदा आहिनि। न पाणी न छा न छू न तहारत न पकाई। हे साईं इंसान ई मुस्लमान आहे। जीअं जानवर हूंदा आहिनि, हिकिड़ा जानवर हूंदा आहिनि, इहे घुमंदा वतंदा आहिनि ऐं पोइ जिथे उनखे पेशाब लॻंदो आहे उते ई पेशाब करे छॾींदा। उनखे काई परवाह न हूंदी आहे को असांखे बि तहारत करणी आहे, को असांखे बि को तरीक़ो आहे। जानवर खे कहिड़ी ख़बर आहे? पर हे इंसान जेकॾहिं ईअं थी पवे थो पोइ उलाइक कल अनआम, जेकॾहिं इंसान बि ईअं थी पवे जो जानवर जे तरीक़े ते हली पवे त पोइ अल्लाह ताला इन्हनि इंसाननि जे बारे में त चयो आहे उलाइक कल अनआम बल हुम अज़ल, इहे त पोइ जानवर आहिनि, बल्कि जानवरनि खे बि जेको रस्तो ॾिनो आहे पंहिंजे रस्ते ते हलनि था, इहे त जानवरनि खां बि पोइ आहिनि। तंहिंजे करे तव्हां असांखे पंहिंजे आख़िरत जो फ़िक्र करिणो आहे, पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़िक्र करिणो आहे, पंहिंजे औलाद जो फ़िक्र करिणो आहे, पंहिंजे घर वारनि जो फ़िक्र करिणो आहे। कू अनफुसकुम, पाण खे बचायो, व अहलीकुम, पंहिंजे अहल अयाल पंहिंजे ॿारनि खे बचायो, छाखां नारन,
जहन्नम जी बाहि खां। ईअं न थिए जो तव्हांजो औलाद बद अख़लाक थी पवे, बद तहज़ीब थी पवे, हली हली करे अदब ई उन मां निकिरी वञे, ऐं ईअं न थिए जो इहो दीन इस्लाम जो मुखालिफ़ थी पवे ऐं पोइ जहन्नम जो ॿारणु न थी वञे। वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन शिदादुन। फरमाई उहो जहन्नम अहिड़ो ख़तरनाक आहे जंहिं जहन्नम जे अंदरि ॿारणु उन जो पत्थर ऐं इंसान आहिनि। फरमाई उन जहन्नम जा जेके सरदार जेके संभालण वारा अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन शिदादुन, हिकिड़ा मलाइक आहिनि जेके इंतिहाई सख़्त तबियत जा मलाइक आहिनि, सख़्त तबियत जा मलाइक जेके कॾहिं बि कंहिं ते रहम न कंदा जेकॾहिं अल्लाह न चाहींदो। फरमाई ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युमरून। उहे मलाइक अहिड़ा आहिनि जेके रब जी करे नाफ़रमानी न आहिनि कंदा, अल्लाह जेको हुकुम कंदो आहे उहो हुकुम कंदा आहिनि। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां ज़रूरी आहे पंहिंजो बि फ़िक्र कयूं, पंहिंजे मुस्तक़बिल जो बि फ़िक्र कयूं, पंहिंजे आख़िरत जो फ़िक्र कयूं, पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल ऐं आख़िरत जो बि फ़िक्र कयूं। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं नी इहा। ऐं जेके बि शागिर्द आहिनि, ख़ुसूसन जेके मदारिस जा स्कूलनि जा शागिर्द आहिनि, उन्हनि जे ख़िदमत में वरी बि गुज़ारिश आहे पंहिंजे उस्तादनि जो अदब ऐं एतिराम रखो। उस्तादनि जो अदब ऐं एतिराम रखंदो तॾहिं पिराईंदो। जेकॾहिं उस्तादनि जो एतिराम न आहे, उन्हनि जो अदब न आहे ऐं तालीमी निसाब किताबनि जो एतिराम न आहे त पोइ इहो शागिर्द भली केतिरो बि छो न होशियारु हुजे लेकिन पिराए नथो सघे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लिम वसल्लिम। या अल्लाह या रहमान या रहीम या हय्य या क़य्यूम या अज़ीज़ या गफ़्फ़ार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि सय्यिदिना मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद।